सिंधी आखाणी दिल जो नातो भाग 13। जीअं ई फोन ते निहारियो मैसेज में हाय लिखियल आयो ऐं मथां नालो पढ़ियो रमेश। थोड़ी जटिल आहे, सोचण लॻी रमेश मैसेज कयो आहे, साम्हूं जवाब ॾिनो, हाय लिखियो ऐं रमेश बि चयो ठीकु आहे। हुन चयो हा मां बिल्कुलु ठीकु आहियां। हिन वक़्तु यादि कयो आहे? साधना बि सवाल कयो। रमेश चयो हा। तुंहिंजी मीटिंग कीअं रही? सवाल कयो। साधना चयो तमामु सुठी रही, लॻे थो अॻिते वधण जा चांसिस आहिनि। इन एतिरो चयो ऐं रमेश मथां चयो हिन कंपनी सां गॾु कमु करण में तमामु सुठो रहंदो, पुठियां न थिजे। ही कंपनी तमामु सुठी आहे। मां पर्सनली बि इन कंपनी सां जुड़ियल आहियां, पर हिकु फैमिली वांगुरु आहे। इन थोरनि ई शब्दनि में चङीअ तरह सम्झायो। साधना बि चयो हा तूं त मुंहिंजो फ्रेंड आहीं, त ग़लति सलाह थोड़ी न ॾींदे। एतिरो चयो। थोड़ी झटि ॿिन्हिनि में ईअं ई चैट हलंदी रही। मैसेजनि में ॿिन्ही चङी तरह ॻाल्हायो। आख़िरकार रमेश चयो साधना जे हिन कंपनी में कोई बि प्रॉब्लम अचे त मां ज़रूर हेल्प कंदसि, पर पुठियां न हटिजे। साधना बि चयो हा बेशक, मां बि थोड़ी जानकारी जुटाई आहे। मथां रमेश चयो ठीकु आहे, त हिकु कमु था कयूं, सुभाणे पाण किथे कॉफ़ी लाइ मिलूं था, ऐं जेको बि तोखे उलझन हुजे या प्रॉब्लम आई हुजे त मां कुझु मदद करे सघां त ज़रूर पंहिंजा कदम अॻिते वधाईंदुसि। एतिरो हिन चयो ऐं साधना हिकु मिंट सोचण लॻी मां हा चवां की न, छो त ॿिए ॾींहं ते हिन जो ऑफिस में बि शेड्यूल पेक हुयो, पर हिन प्रोजेक्ट ते कमु करे ई पई, त हिन प्रोजेक्ट लाइ टाइम कढण सुठी ॻाल्हि आहे हिन जे लाइ। ऐं उन बि चयो हा ठीकु आहे, मां एड्रेस सेंड करे छॾींदसि ऐं टाइम जे हिसाब सां ज़रूरु मिलंदासीं। बाक़ी त अॻिते जेको भॻवान खे मंज़ूर हूंदो, न त पोइ ॿी कंहिं कंपनीअ सां बि कॉन्टेक्ट करे ॾिसबो। हिन एतिरो चयो ऐं चयो ठीकु आहे बाय। ॿिन्ही फोन रखियो। ॿियो ॾींहुं थियो। टाइम जे मुताबिक़ परिवार सां मिली जुली जेको बि हिन जो कमु हुयो उहो पूरो कयो। ॿारनि खे स्कूल वग़ैरह में बि छॾे अचण जी ज़िमेदारी पूरी कई ऐं सिधो ऑफिस में वई। ऑफिस में सभु जानकारी हासिल करे उन्हनि जे मथां कहिड़ो कमु बाक़ी आहे, छा दिल्लीअ में कॉन्टेक्ट करे बि पंहिंजो कमु अॻिते जारी रखियो। थोड़ी झटि अञा सोच वीचार में हुई त अचानक उनजी फोन वॼी। फोन इन जे ॿारनि जे स्कूल मां हुई। उन्हनि चयो कि तव्हांखे थोड़ी प्रोसेस बाक़ी आहे त सुभाणे अची करे था सघो पिया। साधना अञा उहा फोन रखे मस ऐं टाइम ॾिठो त उनखे ईअं थियो मूंखे हाणे कंपनी में फोन करे ॾिसणो घुर्जे कि उन्हनि जो कहिड़ो रायो आहे। जीअं ई धनराज मल खे फोन कयो त उन बि साम्हूं सुठो जवाब ॾिनो, हा असां इंट्रेस्टेड आहियूं। मां थोड़ी झटि में जवाब ॾियां थो ऐं सेकंड मीटिंग जी ज़रूर पई त बिल्कुलु रखी वेंदी, उहो बि तव्हांजे टाइम जे मुताबिक़। बाक़ी अॻिते पोइ ॾिसूं था। बस एतिरो जवाब मिलण ते हिन रमेश खे मैसेज कयो कॉफी जे मिलण लाइ ऐं उतां जवाब आयो। जीअं ई अञा कुर्सीअ तां उथी ॿाहिरि निकिरे त दरवाज़े ते केरु नज़र आयो ऐं उन सिधो सवाल कयो तव्हां हिते कुझु फोन बि न कयो आहे, सभु ठीकु त आहे न? एतिरो चयो ऐं साम्हूं जवाब आयो मूंखे अचण लाइ फोन करणु खपे छा? बस उहो केरु हुयो ईंदड़ एपिसोड में पाण जल्दी ॿुधंदासीं।